तिबान काकड़े का चिक्के कटंदुसां वक्त है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं जेका किस्ताणी अचण वारी आहे। दोस्तो इन में पहिरीं ॻाल्हि त हाणे भावल जेको आहे पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो त बख़्त घुटो ॾींदो उनजी धीउ खे, ऐं भावल तव्हां ॾिठो उन खे रड़ करे रोके वरितो, पुरमो ध्रुव तव्हां ॾिठो हूंदो। हाणे अॻिते छा थींदो दोस्तो, छा अॻिते भावल जेको आहे बख़्त खे घरां कढंदो? न दोस्तो, हिन टाइम बख़्त कुल्हे ते वेठो आहे भावल जे ते। भावल इहा ॻाल्हि कंदो, छो थो घुटो ॾियां? बख़्त सिधी ॻाल्हि ॿुधाईंदो त मूंसां हिते आयो। राणी चवंदी बिल्कुलु मूंसां आयो। तॾहिं भावल चवंदो भलो कयो आहे तो घुटो ॾिनो आहे, ऐं पंहिंजी धीउ खे अञा घटि वधि ॻाल्हाईंदो। छाजे करे वक़्तु भावल हिन टाइम उठ लॻो पियो आहे। ॿी ॻाल्हि त सजावल खे विढ़ाइण जे लाइ शेर अली जे घर जेको आहे फसल खे बाहि वग़ैरह ॾियण जे लाइ नवाब खान माण्हू मोकिले छॾिया आहिनि। हाणे अॻी क़िस्त में जेको आहे मूसा जी शादी कराई वेंदी, हिकु ॿ क़िस्तनि जे अंदरि मूसा जी बि शादी थी वेंदी, ऐं नवाब खान धोल दमान सां इहा शादी कराईंदो, ऐं जेको आहे मीर खे इहा शइ न वणंदी। मीर वञी हिते शादी करण जी कोशिशि बि कंदो, लेकिन दोस्तो मूसा न मञींदो। मूसा जी शादी थी वेंदी, ऐं नवाब खान पूरो चाल कयो आहे, पूरी चाल खेॾंदो हाणे शेर अली ऐं सजावल खे विढ़ाइण जे लाइ। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।